वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अम्मा बाद Surat फ़क़ाल अल्लाहु Luqman, तआला फ़िल क़ुरआनिल Ayat मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद 33, 34. या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुम वख़शौ यौमन ला यजज़ी वालिदुन अन वलदिही। सूरह लुक़मान जो तर्जुमो ऐं तफ़सीर पढ़ूं पिया। अॼु आयत नंबर 33 आहे। अल्लाह रब्बुल आलमीन हिन आयत में जमी इंसानियत खे दावत ॾिनी, सॼी इंसानियत खे दावत ॾिनी। छाजी? त अल्लाह खां ॾिनी वञो। ऐं हिते गॾोगॾु हिकिड़ो इश्काल जो जवाब बि आहे, हिकिड़े सवाल जो जवाब बि आहे। उहो सवाल छा आहे त छा क़ुरान मजीद सिर्फ़ु मुस्लमाननि जे लाइ आहे छा? त उनजो जवाबु आहे न, क़ुरान मजीद सॼी इंसानियत जे लाइ। क़ुरान मजीद सॼी इंसानियत खे दावत ॾिए थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼी इंसानियत जे लाइ, जिनो इंसान जे लाइ नबी थी करे आया, तमामु तर मखलूक़ात जे लाइ नबी थी करे आया। हिते बि अल्लाह रब्बुल आलमीन इहो ई तज़किरो फरमायो, या अय्युहन्नास, ए इंसानो, मुस्लमान आहियो, काफ़िर आहियो, यहूदी आहियो, ईसाई आहियो, केर बि आहियो, इंसान जेकॾहिं आहियो त फरमाए इत्तक़ू रब्बकुम, पंहिंजे रब खां ॾिनी वञो। दावत आहे फ़िक्र जी, इस्लाम जी, तौहीद जी, रब जी वहदानियत जी। अल्लाह खां ॾिनी वञो ऐं उन ॾींहं खां ॾिनी वञो, वख़्शौ यौमन, ऐं उन ॾींहं खां ॾिनी वञो, ला यजज़ी वालिदुन अन वलदिही, जंहिं ॾींहुं कोई वालिद पंहिंजी औलाद जे कमु न ईंदो। जंहिं ॾींहुं वालिद औलाद जे कमु न ईंदो, क़यामत जो ॾियारो। उहो अहिड़ो मंदरु आहे हौलनाक ऐं ख़ौफ़नाक, जो औलाद, वालिद खे औलाद केतिरी प्यारी आहे। दुनिया जे अंदरि हर क़िस्म जी आसाइश, हर क़िस्म जी सहूलियत वालिद चाहींदो आहे मुंहिंजी औलाद खे मिले। पर क़यामत जो उहो मंज़रु आहे जो उन ॾींहुं वालिद चवंदो त मां पंहिंजी औलाद खां बरी आहियां, मां बची वञा भले मुंहिंजी औलाद कहिड़े बि तरफ़ हली वञे। उहो एॾो ख़तरनाक ऐं हौलनाक मंज़रु आहे त फरमाए, ए इंसान हो, सभई इंसान उन ॾींहं खां ॾिनी वञो ऐं पंहिंजे रब जो ख़ौफ़ पंहिंजे दिलि में विहारियो। ऐं फरमाए ईअं न आहे जो औलाद खे वरी अबो मिठो आहे, इंसान खे औलाद खे वरी अबो मिठो त औलाद कमु ईंदी वरी अबे जे न। फरमाए वला मौलूदुन हुव जाज़िन अन वालिदी, फरमाए औलाद बि पंहिंजे पीउ जे कंहिं बि क़िस्म जे कमु न ईंदी। इंसान खे क़यामत वारे ॾींहुं उनजो अमल कटाईंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी प्यारी न्याणी ख़ातून जन्नत, जन्नत जी औरतुनि जी सरदार सैयदा फ़ातिमा रज़ियल्लाहु ताला अन्हा खे फरमायो, या फ़ातिमा बिन्त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलीनी मिन माली मा शित फ़इन्नी ला उग़नी अन्की यौमल क़ियामह। जॾहिं आयत नाज़िल थी क़ुरान मजीद में, वअंज़िर अशीरतकल अक़रबीन, ए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां पंहिंजे वेझनि माइटनि खे टिॼारियो, उन्हनि खे तौहीद जी दावत ॾियो, अल्लाह जे अज़ाब खां टिॼारियो। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सॼे ख़ानदान खे जमा कयो ऐं ख़ुसूसी तौर ते सईदा फ़ातिमा रज़ियल्लाहु तआला अन्हा खे मुख़ातब कयो। सम्झाइण मक़सदु असांखे हुयो, मक़सदु सम्झाइण असांखे हुयो। फरमाए, ए फ़ातिमा रज़ियल्लाहु तआला अन्हा, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी, सलीनी मिन माली मा शित, अॼु दुनिया जे अंदरि जेको मूंखां माल घुरणो अथई घुरी वठि, मां ॾियण जे लाइ तयारु आहियां। लेकिन फ़इन्नी ला उग़नी अन्की यौमल क़ियामह, क़यामत वारे ॾींहुं मां तुंहिंजे कमु न ईंदुसि। सम्झाइण असांखे मक़सदु हो त केर बि हुजे, कहिड़े बि ख़ानदान सां, कहिड़े बि क़ौम सां, कहिड़े बि क़बीले सां तालुक़ु रखे, हुनखे जेकॾहिं क़यामत वारे ॾींहुं अल्लाह जे अज़ाब खां बचणो आहे, हुनखे जेकॾहिं क़यामत वारे ॾींहुं रब जी रहमत जो मुस्तहिक़ थियणो आहे, त हुनखे अमल करणो पवंदो। त फरमाए, ए इंसानो, अल्लाह खां ॾिनी वञो ऐं उन ॾींहं खां ॾिनी वञो जंहिं ॾींहुं औलाद पंहिंजे पीउ जे कमु न ईंदी ऐं पीउ पंहिंजी औलाद जे कमु न अची सघंदो। इन वअदल्लाहि हक़्क़ुन, फरमाए बेशक अल्लाह जो वाइदो हक़ आहे। अल्लाह जो वाइदो कहिड़ो आहे? क़यामत अचणी आहे, उहो बरहक़ आहे, मौत अचणो आहे। तव्हां केॾो बि मौत खां भॼो, तव्हां ॾिसो उन ॾींहुं हिकिड़ी पोस्ट गुज़री अरबीअ जे अंदरि ई, उनजो मक़सदु इहो हुयो त इंसानु ॼमे थो, ॼमण खां पहिरियों असांखे कुझु यादि आहे त असां किथे वियासीं? न यार, ख़बर ई न आहे।
ॼमण खां बाद में साल जा थिया ते 2 सालनि जा 3 सालनि जा 4 सालनि जा 5 सालनि जा अची करे जेसि ताईं सम्झ थी, बाक़ी न त पोयूं ॻाल्हियूं वॾड़ा ॿुधाईंदा आहिनि त भाउ नंढे हूंदे ईअं हुई तूं कश्ती हुई छा बि हुई। त ॼमण खां पहिरियों असांखे कुझु यादि ई कोन्हे को, अलाए घणा हज़ार साल गुज़री विया। असां ज़िंदगी में आयासीं केतिरो, दुनिया में 50 साल जे लाइ, 60 साल जे लाइ, 70 साल जे लाइ, वरी असांजे मरण खां बाद में कई हज़ार साल गुज़रंदा क़यामत ताईं, काई ख़बर ई न आहे। त लिहाज़ा इंसान हिन थोरी ज़िंदगी में जेका अखि छिंभ जे बराबरि आहे, जेका ख़बर ई न आहे पोइ हिते गुज़ारे आया आहियूं, कोई हिसाब ॻणाए ॾेखारे त हफ़्ते जे अंदरि तूं छा कयो, कुझु बि यादि ई न आहे। त लिहाज़ा थोरी ज़िंदगी जे अंदरि अमल कयो, पंहिंजे रब खे राज़ी कयो, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जो वाइदो, रब्बुल आलमीन जी जेको क़यामत वारो वाइदो आहे, क़यामत क़ाइमु थी रहंदी। चाहे असां सुठा अमल कयूं तॾहिं बि क़यामत ईंदी, उनजो हिसाबु ॾियणो पवंदो। सुठनि अमलनि जो बदिलो आहे, बहितरीन बदिलो, ऐं जेकॾहिं बुरा अमलनि में इंसान जी ज़िंदगी गुज़री थी वञे त उनजे लाइ इक़ाब ऐं सज़ा मौजूदु आहे। फला तग़ुर्रन्नकुमुल हयातुद दुनिया, फरमाए दुनिया जी ज़िंदगी, हीअ दुनिया जी रंगीनी तव्हांखे धोखे में मुब्तला न करे। वला यग़ुर्रन्नकुम बिल्लाहिल ग़ुरूर, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन खां तव्हांखे धोखेबाज़ बि धोखे में मुब्तला न करे। धोखेबाज़ मतिलबु शैतान। दुनिया जी ज़िंदगी, हीअ दुनिया जी रंगीनी, दुनिया जी आसाइशूं, दुनिया जी ज़ेबो ज़ीनत ॾिसी करे इन में धोखे में न हलिया वञिजो, पंहिंजे रब खे न विसारजो, पंहिंजे मक़सद खे न विसारजो। अल्लाह रब्बुल आलमीन खां शैतान तव्हांखे धोखे में मुब्तला कंदो, तव्हांखे वरगिलाइण जी कोशिशि कंदो, तव्हां उन धोखे में न अचो। ये रब जो रहमतूं आहिनि, जो रब्बुल आलमीन बार बार असांखे ॿुधाए पियो त पंहिंजे मिशन ते अचो, पंहिंजे मक़सद ते अचो। त तव्हांजो मक़सदु छा आहे, तव्हांजो मिशन छा आहे, तव्हांखे आख़िरत जी तयारी करणी आहे। हिकिड़े मशहूरु बुज़ुर्ग ऐं ताबी जो कौल आहे, हीउ जेको असांजो अॼुकल्ह वक़्तु गुज़रे थो बेफ़ाइदा कमनि में, खोड़ सारे दोस्तनि जो वक़्तु मोबाइल में गुज़री थो वञे सॼो सॼो ॾींहुं, खोड़ सारे दोस्तनि जो वक़्तु दुनियावी कचहरुनि में, होटलुनि ते तव्हां हींअर बि हलो, मस्जिद खां वधीक माण्हू उते आहिनि। पर इन मिन अलामत इरादिल अब्द अनिल्लाहि ऐं युश्गिलहु बिमा ला यनफउ, पर अल्लाह रब्बुल आलमीन जी नाराज़गी जी अलामतुनि मंझां हिकिड़ी अलामत हीअ बि आहे त अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे अहिड़नि कमनि में मशगूल करे छॾे जेके तव्हांखे फ़ाइदो ई नथा ॾियनि। भले दुनियावी फ़ाइदो मिले पर उखरवी फ़ाइदो न आहे, त इहे कम फ़ाइदे जा न आहिनि। जेकॾहिं तव्हांजो ज़िंदगीअ जो वक़्तु गुज़रे थो सुबुह जो उथी करे निमाज़ सां, अल्लाह जे कलाम जी तिलावत सां, वरी बेपारी जी निमाज़ पढ़ी, वरी टेपारी जी, वरी मग़रिब जी, वरी इशा जी, तव्हांजी बामक़सद ज़िंदगी आहे। इन जे विच में रिस्क हलाल बि कमायो। त इंसान कोशिशि करे त अल्लाह रब्बुल आलमीन खे राज़ी करे ऐं हीअ दुनिया जी ज़िंदगी इंसान खे धोखे में मुब्तला न करे। आख़िरी आयत आहे, इन जो तर्जुमो बयानु करे पंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु कयूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह हीअ सूरह लुक़मान अॼु पूरी थी थिए। सूरह लुक़मान जो आख़िरी दर्स इंशाअल्लाह कंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन अॻिते मफ़ातिहुल ग़ैब बयानु फरमायो। मफ़ातिहुल ग़ैब, ग़ैब जूं कुंजियूं। तव्हां इहे सम्झी छॾियो, सूरह लुक़मान जी आख़िरी आयत 34 नंबर, आख़िरी आयत बिल्कुलु, उन में ग़ैब जूं कुंजियूं आहिनि। ग़ैब जूं कुंजियूं फरमायूं 5 आहिनि। इन्नल्लाह इंदहु, मुस्नद अहमद जी रिवायत, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मफ़ातिहुल ग़ैब ख़म्सुन, ग़ैब जूं चाबियूं 5 आहिनि। उन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बतौर दलील हिन आयत खे तिलावत फरमायो। फरमाए इन्नल्लाह, पहिरीं चाबी, इन्नल्लाह इंदहु इल्मुस्साअ, क़यामत जो इल्मु अल्लाह वटि आहे। क़यामत कॾहिं ईंदी इन जो इल्मु कोई ॿुधाए सघे थो न, फरमायो सिर्फ़ु अल्लाह वटि आहे। वयुनज़्ज़िलुल ग़ैज़, ऐं फरमायूं बरसात कॾहिं नाज़िल थींदी इन जो इल्मु कंहिं वटि आहे, अल्लाह वटि आहे। हाणे तव्हां ऐं असां मुआशिरे में ॾिसूं था त महकमा मौसमियात ॿुधाए थी त बरसाति थींदी, उनजी पेशन कोई ग़लति बि थींदी आहे। कॾहिं कॾहिं मौसमियात वारा चवंदा आहिनि त बरसाति थींदी पर न थींदी आहे, कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि न थींदी पर थींदी आहे। पर अॻिते हलूं अञा, असांजो ज़हन छा आहे, महदूद आहे न। उन बरसाति मां उहा नफ़े वारी थींदी या नुक़सान वारी, इहा अल्लाह खे ख़बर आहे। उन बरसाति मां केतिरो फल फ्रूट पैदा थींदो, केतिरो फ़सुल तयारु थींदो, केतिरा दाणा तयारु थींदा, केतिरा सिटा तयारु थींदा, केतिरी वल तयारु थींदी, इहा अल्लाह खे ख़बर आहे। त फरमाए वयुनज़्ज़िलुल ग़ैज़, अल्लाह रब्बुल आलमीन बरसाति खे नाज़िल फरमाईंदो आहे। इहे सॼो इल्मु रब्बुल आलमीन जे में। वयअलमु मा फ़िल अरहाम, ऐं अल्लाह खे ख़बर आहे त रहमनि में छा आहे, मायरुनि जी, औरतुनि जी रहम में छा आहे। हाणे दुनिया वरी तरक़ी कई, चऊं त भाउ टेक्नोलॉजी बि ॿुधाए थी त भाउ मर्द आहे या औरत आहे, धीउ आहे या पुटु आहे। उहो बि ग़लति थींदो आहे। खोड़ सारा डॉक्टर लिखी ॾींदा आहिनि त भाउ पुटु आहे, ॼमंदी धीउ आहे।
खोड़ सारा डॉक्टर लिखी ॾींदा आहिनि धीउ आहे ॼमंदो पुटु आहे, उन खां बाद में उहो सही ॼमंदो या न ॼमंदो इहा अलाह खे ख़बर आहे। उन खां बाद में उनजो रिज़्क़ केतिरो लिखियलु आहे इहा अलाह खे ख़बर आहे। उन खां बाद में उहो नेक थींदो या बद थींदो इहा अलाह खे ख़बर आहे। उन खां बाद में हिन जी ज़िंदगी हिते केतिरी आहे इहा अलाह खे ख़बर आहे। वयअलमु मा फिल अरहाम, अलाह खे ख़बर आहे त रहमन में छा आहे। हाणे हिते सीगो जमा जो इस्तेमालु थियल आहे। रहम मादी सिर्फ़ु मर्द ऐं औरत में न आहे थींदी, नर ऐं मादा मर्द ऐं औरत में न आहे थींदो। दुनिया जी हर शइ में, किविल में बि नर ऐं मादा आहे, माकोड़ीअ में बि नर ऐं मादा आहे। दुनिया जी काई टेक्नोलॉजी ॿुधाए नथी सघे त हिननि जे पेटनि में छा आहे। दुनिया जे हर रहम में, हर मादीअ जे रहम में छा आहे अल्लाह रब्बुल आलमीन खे ख़बर आहे। हिननि जी सोच इहा महदूद आहे। वयअलमु मा फिल अरहाम, रहम जमा आहे, रहम जी जमा आहे अरहाम। जेको बि मादीअ जे रहम में आहे, मादीअ जे बच्चेदानीअ में आहे, उहा अल्लाह खे ख़बर आहे। जे हर मादी, सिर्फ़ु औरत न। ऐं फरमायो वमा तदरी नफ्सुन मादा तक्सिबु गदा, कंहिं बि नफ़्स खे ख़बर न आहे। चौथी कुंजी ग़ैब जी, कंहिं बि नफ़्स खे ख़बर न आहे त हू सुभाणे छा कंदो, हुनजे सुभाणे हुन सां छा मामला पेश ईंदा, इहा सॼी अलाह खे ख़बर आहे। वमा तदरी नफ्सुन बिअय्यि अर्दिन तमूत, ऐं पंजी ग़ैब जी चाबी, कंहिं बि नफ़्स खे ख़बर न आहे त हुनजी कहिड़ी ज़मीन ते मौत वाक़िअ थींदसि, कहिड़ी ज़मीन ते। असां रत दरे में रहूं था, असांजी मौत हिते लिखियलु न हुजे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़ा अराद अल्लाहु क़ब्ज़ अब्दिन बिअर्दिन जअल लहू इलैहा हाजतन। फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं कंहिं बाने जी रूह खे कब्ज़ करणु चाहींदो आहे त उन ज़मीन जी तरफ़ उनजो कमु ठाहींदो आहे, कमु निकिरी ईंदसि त ओॾे वञी पाण पहुचंदो। खोड़ सारा माण्हू आहिनि, तव्हां ॾिसंदा आहियो, कारोबार जे सिलसिले में निकिरी विया, अब उते मौत अची वियसि त उते उनजी ज़रूरत पेश थी वेंदी आहे। त फरमायो त कंहिं बि नफ़्स खे ख़बर न आहे त हुनजी मौत किथे वाक़िअ थींदी, हर वक़्तु इंसानु तयारु हुजे। इन अल्लाह अलीमुन ख़बीर, बेशक अल्लाह रब्बुल आलमीन ॼाणंदड़ ऐं अल्लाह रब्बुल आलमीन ख़बर रखंदड़ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन रब खां ॾिॾणु, पंहिंजे अंदरि रब जो ख़ौफ़ पैदा करणु ऐं क़यामत जी तयारी करणु, ऐं जेके ग़ैब जो कुंजियूं आहिनि पंहिंजे इन्हनि खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं हिते सूरह लुक़मान जो तर्जुमो अल्लाह जे करम सां मुकमल थियो। ऐं गुज़ारिश उहा ई आहे जेका बार बार कंदा ईंदा आहियूं त हिते इनखे ॿुधी करे काफ़ी न सम्झो, पंहिंजे घरनि जे अंदरि बि क़ुरान मजीद मौजूदु आहे। सूरह लुक़मान पढ़णु शुरू कयो ॿीहर त अल्लाह रब्बुल आलमीन असां सां छा ख़िताबु कयो आहे। वाख़िरु दावा।